प्रेमी वेंदो कथा ॿुधण रोज़ कथा ॿुधण वञे उनजी घरवारी का ॾींहं जी ॼावल हुई अरे हिकिड़ो रात जो ॼमंदियूं आहिनि उहे थधियूं हूंदियूं आहिनि ये ॾींहं जो हुई हीअ का धरतती जी का ॼावल हुई अलाए छा। धरततीअ जी हिनखे सत्संग वणंदो ई कोन हुयो न कथा वणेसि ई कोन छा रखियो आहे कथा में पोइ चए छा थी हेड़ा संत हो पोइ शादी छो कयव छाजे करे हाँ? शादी छो कयव शादी छो कयव हे नंढड़ा नंढड़ा ॿार केरु पालींदो ॿुधाए अॼु पैसे बिना कोई कंहिंजो कोन अथई न यादि कजांइ पैसो पहिरीं खपे पहिरियों पैसो हा हिन पैसे कयो परेशान हर को पैसे लाइ हैरान ध्यानु ॾिजो विसरी राम वयो जंहिं पैदा कयो मिठी निंड नेरनि जी फिटाए तो पैसो जुदा मां खां बचड़ा कराए तो पैसो अरे मुंबईअ जे गाॾियुनि में भिटकाए तो पैसो ॾिस न्याणियुनि खां नौकिरी कराए तो पैसो ॾिस सगन भाउरनि खे विराए तो पैसो घर घर में झेड़ा लॻाए तो पैसो ॾिसो कई कूंदर कुहाए तो पैसो अरे जहिड़े लाइ बकरी कीअं कुहे तो इंसान अॼु उहो हाल अची पियो था पैसो खपे पैसो खपे बसि जंहिं वटि पैसो सोई अमीर बिन पैसे आए फ़कीर फ़कीर कोई पीअण बि नथो ॾे पियो न साहब जी बाणी अथव निर्धन आदुर कोई न थिए ग़रीब खे कोई पीअण ई न ॾींदो न हा फलाना उहो कहिड़ी पई ॻाल्हि कयई छा कहिड़ो कमु हुए हाणे उहो वेठो आहे ग़रीब वेठा तुंहिंजो सुवालु आयो आहे वरी होॾे मूं करे ॻाल्हाईंदे बाबा हिन पैसे कयो परेशान जोणसि थी चए छॾियो हाणे ॻाल्हियूं सत्संग छाजा टिकाणा छाजूं ॻाल्हियूं नोट कमाए नोट पैसा खपनि हा अबा घर जी किट पिट ऐं जंहिं घर में किट पिट उते आयल रोज़ी मोटी दिलि जो पाणी बि सुकी वञे मन दुखी केॾो बि कमाए पर जे मन में घर में अशांती आहे त बसि ऐं